अॼु जेको असांजो हीअ रैलीअ जो प्रोग्राम आहे सो सिंधु दरिया जे हवाले सां आहे। इंडिया जेको पंहिंजा नापाक इरादा खणी असांजे सिंधु दरिया खे सुकाइण जी कोशिशि पियो करे ऐं असीं उन खे हरगिज़ कामयाबु थियणु न ॾींदासूं। असांखे चेयरमैन बिलावल भुट्टे साहब जो हुकुम आहे त तव्हां पूरी सिंध में एहतजाज करियो, रैलियूं करियो त जीअं इहा दुनिया खे ख़बर पए त केरु सिंध खे सुकाइण वारो आहे ऐं केरु सिंध जो ख़ैरु खाए। हीउ पाकिस्तान जो मसइलो आहे, हीउ पाकिस्तान खे ख़तमु करण जी साज़िश करे रहियो आहे मोदी। असांजी पाक आर्मीअ जेको मोदी खे जंग में मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो हो, पंहिंजी ज़िलत लिकाइण लाइ मोदी हीउ जेको नओं प्रोग्राम खणी आयो आहे। इंशाअल्लाह इहो प्रोग्राम हिन कामयाबु थियणु न ॾींदासूं। सिंधु ते धाड़ो नामंज़ूर, मरसूं मरसूं सिंधु न ॾिसूं। सिंधु मतिलबु दरियाए सिंध, दरियाए सिंध जो पाणी। उन ते मोदी सरकार भारत जेका जारियत करे रही आहे, जेको सिंतास मुआदे खे उन रद्द कयो आहे, उन जे ख़िलाफ़ु हीउ झेड़ो आहे। ऐं असांजो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टे ज़रदारी जे एजेंडा ते असांजे सिंध जे सदर निसार अहमद खोड़ो साहब जे हिदायतुनि ते हीअ रैली कढी वई आहे। ऐं हीउ एहतजाज जो दाइरो अञा वसी थींदो अगरि हू बाज़ न आयो। मोदी हिन पली ते अॻे बि असांखे असांजे पाकिस्तान जो पाणी बंदि करण जो 3 चक्कर नाकाम कोशिशूं करे चुको आहे। 1965 में 71 में कारगिल जे वाक़े में बि हींअर बि न जेको सो अहिड़ी गिदड़ किरनी आहे। उनजे लाइ अॼु असां हिनखे पैगाम ॾियूं था त असांजी पाक आर्मी, पाकिस्तान पीपल्स पार्टी पूरी क़यादत ऐं पाकिस्तान जो अवाम तुंहिंजे नापाक इरादनि खे नाबूद ऐं बर्बाद कंदो। असां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे एला क़यादत जे हुकुम ते हिते मटियारी में गॾु थिया आहियूं, जेके असां रैली कढी आहे हाशमी इमाम बारगाह खां प्रेस क्लब ताईं। हीअ रैलीअ जो मक़सदु इहो आहे त मरसूं मरसूं सिंधु न ॾिसूं। मक़सदु आहे त जीअं गुज़िरियल साल मई में जेका इबरतनाक शिकस्त मिली मोदीअ खे, त उनजो हू पंहिंजी खिफ़त मिटाइण जे लाइ पाणीअ खे हथियार जे तौरु इस्तेमालु करणु थो चाहे। ऐं इहो हिकिड़ो इंसानी हक़नि ऐं बैनुल अक़वामी क़ानूननि जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। पैगाम पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन मोहतरम बिलावल भुट्टो साहब जे हुकूम ते पूरी सिंध में पाकिस्तान पीपल्स वारा वर्कर जे लाइ निकिता। न सिर्फ़ु मोदीअ लाइ हो, पर हर उन माण्हूअ लाइ हो, हर उन सोच लाइ हो जेका सिंधुअ ते धाड़ो हणण लाइ सोचे रही आहे। रैली पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मटियारी जी तरफ़ां चेयरमैन बिलावल भुट्टे जो हुकुम तहत जेको पाणीअ ते जेको मोदी सरकार धाड़ो आयो आहे, तास मुआदे जी जेका भंजकिड़ी, अॻे बि भंजकिड़ी 2-3 दफ़ा इंडिया त हमेशह पाकिस्तान सां आहे नमूनो ॿिए खियाई जंगी जी बि उन्हनि 2-3 दफ़ा कोशिशि कई त थिए, पर पाकिस्तान आर्मी, पाकिस्तान पीपल्स पार्टीअ मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो। ऐं इंशाअल्लाह ताला हींअर बि असां सिंधुअ ते धाड़ो कोन हणंदा। मरसूं मरसूं सिंधु न ॾिसूं। इंशाअल्लाह पाणी असांजो जियापो आहे। पाकिस्तान ऐं सिंध सदाईं क़ाइमु दाइमु रहंदा। हिन जी जेका आहे ॿिए खियाई ऐं मुनाफ़िक़े खे असां वरी बि मुंहुं तोड़ जवाबु ॾींदा। जेको असांजे हिते मटियारी प्रोग्राम चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ जे हुकुम ते कयो वियो, जेको पाणीअ जे मुआदे लाइ मोदीअ धमकी ॾींदा या त असां ॿोड़ींदा या सुकाईंदासीं, त मोदीअ खे ख़बर हुअणु घुरिजे त तो अहिड़ी अॻे बि बबकी ॾिनी हो जंहिं दुनिया ॾिठो। अॼु ताईं ट्रंप हुनखे चयो त तव्हांजा 11 जहाज़ किराया आहे ऐं अञा ताईं इंडिया खे इहा ख़बर कोन्हे त हीउ कीअं हमिलो त किथां थियो। सो हुनखे वाज़े पैगाम आहे अॼु त पाणीअ जो जेको मुआदो तासनतास थियल आहे उन ते क़ाइमु रहे। अॼोको जेको एहतजाज आहे मोदीअ जे ख़िलाफ़ु आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन जे हुकुम ते थियो आहे। ऐं हीउ एहतजाज हमेशह ॾिसो न, तव्हांखे जॾहिं ख़बर आहे त पीपल्स पार्टी हमेशह केनाल हुजनि या हज़ारे मसइला हुजनि त पीपल्स पार्टी रोडनि रस्तनि ते निकिरंदी आहे। सो इन करे ई अॼु असां निकिता आहियूं पीपल्स पार्टी ज़िले मटियारी जी क़यादत में, जंहिंमें अमीर अली शाह हाशमी जेको ज़िले जो सदर आहे, ऐं तव्हांजे MPs MNs जा माण्हू, मखदूम फ़खुर जमा चइजे उन जा माण्हू, ऐं समूरा पीपल्स पार्टी यूथ सपाफ ज़ैली विंग जा माण्हू। असां इन करे निकिता आहियूं जो मोदी खे असां ॿुधाइण था चाहियूं त पीपल्स पार्टी सिंध खे ऐं पाकिस्तान खे अकेलो न छॾींदी। पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं असांजे सिंध जे सदर निसार अहमद खोड़ो साहब जे हुकुम ते सॼी सिंध में रैलियूं एहतजाज करे रहिया आहियूं। जेको मोदी सरकार आहे इन असांजे पाणी ऐं जियापे ते जेको असांजो कब्ज़ो कयो आहे, इन जे ख़िलाफ़ु असां पुरज़ोर मज़म्मत कयूं था। सिंधुअ ते जेको धाड़ो आहे मोदीअ जेको पाणी सिंध जो बंदि कयो आहे पाकिस्तान जो, उन लाइ सरापा एहतजाजूं पीपल्स पार्टी जा वर्कर जेसी ताईं आहिनि इंशाअल्लाह ताला पाणीअ जे कंहिं बि ॻाल्हि ते सौदो न कंदासीं। हीअ जेको असांजो प्रोग्राम आहे मोदीअ जे ख़िलाफ़ु ऐं इंडिया जे ख़िलाफ़ु जेको असांजे पाणीअ ते धाड़ो हिननि हयो आहे, असां मखदूम फ़खुर जमा जी क़यादत में, पीर अमीर अली शाह हाशमी जी क़यादत में मटियारी ज़िले में अॼु गॾु थिया आहियूं।